कुछ जी खबर होंगी तुझो अंजाम हिन खां बि बुरो हूंदो। तू जल्दी समझी तमाम तुझे जिंदान की मूंखे पंहिंजी ज़िंदगी जी का बि परवाह न आहे। कमीने कमाल खान जो अंजाम केॾो इबरतनाक ऐं बुरो हूंदो इहो पठाणी बि सम्झे पई ऐं ॾिसण वारा ज़हर ज़िंदगी ड्रामे खे उहे बि सम्झनि पिया, पर अफ़सोस त नादान कमीनो कमाल खान न पियो सम्झे। रबन कमीने कमाल खान सां कहिड़ो हशर कंदो शायदि कमाल खान खे उन जो अंदाज़ो ई कोन्हे, पर उन सां गॾोगॾु शैतान ओठे उठ खे बि तमाशो बणाईंदो। रबन ओठे जहिड़े शैतान उठ खे नक में नोड़ी विझी सॼे ॻोठ में भोलू जिया नचाईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान रबन जी भेण पठाणी खे लिकाए छॾियो। ॿी तरफ़ रबन ग़ुलाम जहिड़े दलाल जी टंग भञी छॾी ऐं ग़ुलाम खे मोकल ॾिनी आहे त वञी मीरा खां माफ़ी वठी अचे। जेकॾहिं मीरा ग़ुलाम जहिड़े दलाल भाउ खे माफ़ु करे सघे थी त पोइ मां बि माफ़ु कंदुसि, न त वरी इहो ई सिलसिलो हितां ॿीहर शुरू थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 260, 261, 262 ऐं 263 ही 4 एपिसोड तमामु ज़बरदस्त एपिसोड आहिनि, छो त इन चइनी एपिसोडनि में चइनी क़िस्तुनि में कमीनो कमाल खान हलाईंदो हिकिड़ी पंहिंजी शैतानी चाल, जंहिं शैतानी चाल में रबन वीचारे खे फासायो वेंदो। रबन ॾे हिकु माण्हू अचे थो जेको रबन खे इहा ख़बर ॾिए थो त कमीने कमाल खान तुंहिंजी भेण पठाणी खे फ़िलाणी जाइ ते क़ैद करे रखियो आहे। जॾहिं इहा ॻाल्हि रबन ॿुधे पियो त रबन ॿुधण सां ई पंहिंजा होश विञाए वेहे थो ऐं जज़्बात में वञी उन जाइ ते पुॼे थो जंहिं जाइ ते कमीनो कमाल खान, करम वारा ऐं 4-5 कुता ॿिया बि मौजूदु आहिनि, जंहिंमें शैतान ओठे जहिड़ो उठ बि मौजूदु आहे। पुठी वारे पासे खां रबन जी पुठीअ ते शैतान ओठो पंहिंजी बंदूक जूं सभई गोलियूं हलाए पियो ऐं हुन सां गॾोगॾु कमाल खान जा माण्हू बि रबन जे मथां गोलियूं हलाइनि पिया। रबन पाकिस्तानी फिल्म स्टार सुल्तान राही वांगुरु रत सां ॻाढ़ो आहे, मरे पियो ऐं ज़मीन ते किरे पियो। उन खां पोइ कमाल खान पंहिंजनि कुतनि खे चवे पियो त हिन जो लाश कंहिं झंगल जे ॿाहिरां फिटी करे अचो जिथे जिन ऐं बलाऊं खाई वञनि। पर वॾी ख़ुशकिस्मती आहे रबन जी जो हुन वक़्तु वारिस ख़ान पुॼी थो वञे ऐं वारिस ख़ान रबन जे लाश खे हस्पताल खणाए पियो वञे जिथे रबन जी ज़िंदगी बची थी वञे। रबन जॾहिं बची वेंदो त पोइ उन खां पोइ छा अमल हूंदो, ॾिसंदा रहंदा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट सिर्फ़ु असांजी HD टीवीअ ते। अल्लाह हाफ़िज़।